अस्सलाम वालेकुम। अच्छा, हाणे असांजो हिकिड़ो टॉपिक रहियल आहे बयानी तरीक़ो, जदोली तरीक़ो, जदवली या जदोली वाट एवर इट इज़ कॉल्ड। इंग्लिश में असां हिन बयानी तरीक़े चवंदा आहियूं डिस्क्रिप्टिव फॉर्म, हिनखे टेबुलर। हाणे नाला ॿुधी परेशान न थींजे, मां तव्हांखे सम्झायां थो। बयानी जो मतिलबु हूंदो आहे बयानु थियल लफ़्ज़नि जी सूरत में लिखियलु। जदोली जो मतिलबु हूंदो आहे नंबरनि जी सूरत में लिखियलु। तव्हांखे मिसाल ॾियां थो, ॾिसो बिस्मिल्लाह रहमान रहीम असां हीअं लिखंदा आहियूं, ठीकु आहे। हे सम्झो सॼी लिखियलु आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, ऐं उनखे अंगनि में असां कीअं लिखंदा आहियूं 786। ईअं सम्झो हे जेको बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखियलु आहे इहो छा आहे, बयानी तरीक़ो। ऐं हे जेको 786 लिखियलु आहे इहो छा आहे, जदोली तरीक़ो आहे, ठीकु आहे। हे बयानी तरीक़ो छो जो लफ़्ज़नि जी सूरत में लिखियलु आहे, हे नंबरनि जी सूरत में लिखियलु आहे, इहो छा आहे, जदोली तरीक़ो आहे। ईअं ई सेटनि खे लिखण जो तरीक़ो बि हूंदो आहे। मिसाल मां तव्हांखे ॾियां थो पियो। हाणे असां मिसाल हिकिड़ो सेट आहे 1 2 3 4 5, हे अॻिते डॉट डॉट आहे। हाणे जॾहिं असां हिन ते गौर कंदासीं, असां ॾिसंदासीं त 1 2 3 4 5 इहो नेचुरल नंबर आहिनि। तव्हांखे अॻु में मां पढ़ायो आहे, हे कुदरती अदद आहिनि। जेके 1 खां शुरू थियनि उहे छा हूंदा आहिनि, कुदरती अदद। हाणे असां ॾिसंदासीं 5 ते खुटे नथो, अॻिते डॉट डॉट आहे, हिन जो मतिलबु आहे समूरा। हाणे असां इनखे बयानी तरीक़े लफ़्ज़नि जी सूरत में कीअं लिखंदासीं, असां हिनखे चवंदासीं सभिनी कुदरती अददनि जो सेट। हाणे ॾिसो, हे असांजो बयानी तरीक़ो। साॻे खे सिर्फ़ु लफ़्ज़नि जी सूरत में बयानु करे छॾियोसीं। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो 2 4 6 8 10, हे अॻिते डॉट डॉट आहे। हाणे असां हिन ते जॾहिं गौर कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हे ॿधी अदद आहिनि। ॾिसो 2 4 6 8 10, सुञाण पाण खे करणी पवंदी। असां ॾिसंदासीं आहिनि त ॿधी अदद, ॾिसंदासीं त सिर्फ़ु 5 6 आहिनि या सभु आहिनि। असां ॾिसंदासीं डॉट डॉट आहे त हिन जो मतिलबु आहे सभु आहिनि, चवंदासीं समूरनि या सभिनी, ॻाल्हि साॻी आहे, समूरनि ॿधी अददनि जो सेट, ठीकु आहे। हाणे इन साॻे खे जेकॾहिं इंग्लिश में लिखिणो हुजे चऊं आहे सेट ऑफ ऑल इवन नंबर्स, बसि एतिरो आहे, ठीकु आहे। हाणे बयानी में मिलियलु हूंदो, इहो पेपर में ईंदो आहे, कॾहिं हिन तरीक़े में हूंदो आहे, हिन में बदिलाइणो हूंदो आहे, कॾहिं हिन में हूंदो आहे, हिन में बदिलाइणो हूंदो आहे। हाणे मिसाल था वठूं, चयलु आहे सेट ऑफ ऑल ऑड नंबर्स, ठीकु आहे। हाणे हे लिखियलु सूरत में या सिंधी में हीअं लिखियलु हूंदो सभिनी इकी अददनि जो सेट, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर आहे त 21 अदद जेके आहिनि उहे कीअं हूंदा आहिनि। पहिरियों त ॿिन्हिनि पासनि ॾों ॾिबी आहे ॾिंगी, हिनखे बदिलाइबो हीअं कीअं, सेट हमेशह छा हूंदो आहे, हेॾो बि ॾिंगी हेॾो बि ॾिंगी। हाणे छो जो करे 21 अदद चयल आहिनि, त हाणे अचो हिन में भरियूं था 21 अदद 1 3 5 7। ॾिसंदासीं त सिर्फ़ु पहिरियां 4 5 चयल आहिनि या समूरा सभु चयल आहिनि, त हिन जो मतिलबु आहे 9 अॻिते डॉट डॉट ज़रूरु ॾींदासीं, जीअं सभु थी विया। हाणे हिनखे असां हिन में बदिलायोसीं, ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल चयलु आहे फर्स्ट 4 या 5 या 6 जेतिरा बि हूंदा प्राइम नंबर्स, ठीकु आहे। हाणे प्राइम नंबर जो हूंदा मुफ़रिद, माना हिन जो मतिलबु अचे थो पहिरियां 4 मुफ़रिद अददनि जो सेट, ठीकु आहे। सेट ऑफ फर्स्ट 4 5 प्राइम नंबर, 4 प्राइम नंबर्स। हाणे इहे पहिरियां जेको आहे सो मुफ़रिद अदद चयल आहिनि, इन करे असां छा कंदासीं, सभिनि खां पहिरियों त ॾींदासीं ॾिंगी ॿई पासा। हाणे असां प्राइम नंबर लिखणु शुरू कंदासीं। असांखे ख़बर आहे 2 प्राइम नंबर आहे, उनखां पोइ 3 प्राइम आहे, छो जो इन ते सिर्फ़ु पंहिंजो खोड़ो वेंदो आहे, ॿिनि ते कोई खोड़ो न वेंदो आहे, 3 ते कोई खोड़ो न वेंदो आहे। उनखां पोइ 5, उनखां पोइ 7। हाणे छो जो करे असांखे सभु न चयल आहे, ऑल प्राइम नंबर्स न चए थो, फर्स्ट 4 सिर्फ़ु पहिरियां 4, इन जो मतिलबु आहे असां हिते सेट बंदि करे छॾंदासीं, ठीकु आहे। हे असांजो छा थी वियो, असांखे बयानी तरीक़े में ॾिनल हुयो, यानी कि डिस्क्रिप्टिव फॉर्म में ॾिनल हुयो। असां उनखे कहिड़े तरीक़े से बदिलायोसीं, जदोली तरीक़े में बदिलायोसीं, नंबरनि जी सूरत में बदिलायोसीं, ठीकु आहे। ईअं खोड़ सारा एग्ज़ाम्पल थी सघनि था पिया। मिसाल हीअं ॾिनल हूंदो 0 1 2 3 4। हाणे जॾहिं असां हिन सेट ते गौर कंदासीं त इहो आहे त टेबुलर फॉर्म में, यानी कि जदोली तरीक़े में ॾिनल आहे। हाणे इनखे जेकॾहिं बदिलाइणो आहे बयानी तरीक़े में, त असां हिन ते गौर कंदासीं कहिड़ा नंबर आहिनि। तव्हांखे मां पढ़ायो आहे 1 2 3 4 हितां ताईं नेचुरल नंबर, पर उन में जॾहिं 0 असां शामिलु कंदा आहियूं त उहे थी वेंदा आहिनि होल नंबर, ठीकु आहे। हाणे होल नंबर थी विया त इहे वरी सभु न आहिनि, छो जो अॻिते डॉट डॉट न आहे, चइनि ते बंदि थिए थो। असां काउंट कंदासीं 1 2 3 4 5, त इन करे चवंदासीं सेट ऑफ फर्स्ट 5 होल नंबर्स, ठीकु आहे। हाणे इहो तरीक़ो हूंदो आहे। मिसाल जी हाणे हिकिड़ो सेट ॾिनल, हिकिड़ो क्वेश्चन आयल हुयो, सिंधी में हीअं लिखियलु हुयो त पहिरियनि 6 मुफ़रिद अददनि जो सेट, यूनियन वारे हुन में हुयो, पहिरियनि 6 मुफ़रिद अददनि जो सेट, ठीकु आहे। चयलु हुयो इन जी यूनियन करायो
हाणे ॾिसो बयानी तरीक़े सिर्फ़ु हीअं नंबरनि में ॾिनल हो, हिन तरीक़े में हुयो। असां हिन खे पहिरियों नंबरनि जी सूरत में यानी कि जदोली तरीक़े में टेबुलर फॉर्म में बदिलाईंदासीं, पोइ उन्हनि जी जेको आहे सो इंटरसेक्शन कंदासीं, सॉरी इंटरसेक्शन मिसाल चयल हुई। ॿियो हुयो टे जूं पहिरियूं 4 ज़रब उपतुनि जो सेट। हाणे ॾिसो उपतुनि जो सेट, हाणे ज़रब उपत जो मतिलबु हूंदो आहे टिनि खे असां ज़रब कंदा वेंदासीं। पहिरियूं 4 चयल आहिनि, हिन मतिलबु आहे ॾिसो पहिरियों 3 ज़रबिया 1 कंदासीं, वरी 3 ज़रबिया 2, वरी 3 ज़रबिया 3, वरी 3 ज़रबिया 4। हिन जो जवाबु ईंदो 3, हिन जो ईंदो 6, 1 ट्रिक ऐं ट्रिक 2 ट्रिक 6, 3 ट्रिक 9, 4 ट्रिक 12। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्हिनि सेटनि खे ईअं सम्झो हे बि हिकिड़ो सेट आहे, हिन जो नालो आहे ए, हिन जो नालो छा आहे, हे बी सेट आहे। हाणे इन्हनि खे अचो बदिलायूं। ए खे असां कीअं लिखंदासीं, पहिरियुनि 6 मुफ़रद अददनि जो सेट। हाणे पहिरियां 6 मुफ़रद अदद लिखंदासीं, असांखे ख़बर आहे 2 3 5 7 11 1 2 3 4 5 ऐं 13, हे 6 थी विया असांजा। इन जी इंटरसेक्शन कराइणी आहे कंहिंसां, हाणे चए थो 3 जूं पहिरियों ज़रब उपतूं असां हेॾे ठाहे आया आहियूं, यानी 3 6 9 12 लिखंदासीं, 3 6 9 12। हाणे कॾहिं कॾहिं तव्हांखे ईअं बि हूंदो आहे सिंपल जेको आहे यूनियन इंटरसेक्शन न ॾींदा आहिनि, यानी तव्हांजा डबल स्किल्स चेक कया पिया हूंदा आहिनि, कंदा पिया हूंदा आहिनि। इहो बि ॾिसंदा आहिनि त हिननि खे बयानी मों टेबुलर फॉर्म में या टेबुलर मों डिस्क्रिप्टिव में बदिलाइणु अचे थो या न, ऐं उनखां पोइ इंटरसेक्शन अचे थी या न। हाणे इंटरसेक्शन लफ़्ज़ मां तव्हांखे चयो त जीअं इंटरसेक्शन अचे तव्हां सम्झी वेंदो जोड़ियूं ठाहिणियूं आहिनि। हाणे असां ॻोल्हींदासीं कहिड़ा अंग ॿिन्हिनि में मुश्तरिक कनि, जेके सेम हुजनि उहे असांखे लिखणा आहिनि। असां ॾिसंदासीं 3 जेको आहे सो उहो ॿिन्हिनि में मौजूदु आहे, वरी 5 7 11 13 कोई बि न आहे, हेॾे बि ॿियो कोई न आहे, ठीकु आहे, सिर्फ़ु 3 ॿिन्हिनि में मौजूदु आहे। इन करे हे हिन जो छा थी वेंदो, जवाबु थी वेंदो, ठीकु आहे। हाणे इन टाइप जा क्वेश्चन तव्हां अची सघनि था पिया। हे हुयो बयानी तरीक़ो यानी लफ़्ज़नि जी सूरत में, ऐं हे हुयो अंगनि जी सूरत में। तव्हांखे हिन में होमवर्क ॾियां थो, प्रैक्टिस क्वेश्चन ॾियां थो, उहो सॉल्व करे ॾेखारियो। ऐं जेके दोस्त ऑनलाइन हे लेक्चर ॾिसनि था, हे ऑनलाइन ग्रुप जे लाइ डेली बेसिस ते क्लास हलंदी आहे, उन लाइ जेको आहे लेक्चर ठाहे वियो आहे। ऐं जेके दोस्त मूं वटि PST JST प्रिपेरेशन जे लाइ मैथ जो पोर्शन तयारु करणु चाहिनि था, या मुंहिंजो पढ़ाइण जो वे उनखे ईज़ी लॻे थो, त हिन नंबर ते राब्तो कयो। डेली बेसिस ते क्लास हलंदी आहे, ऐं 1 तारीख़ खां न्यू बैच जेको आहे 2nd बैच ऑनलाइन जी स्टार्ट थिए थी, जंहिंमें बिल्कुलु 0 खां स्टार्ट करायो वेंदो। हिन नंबर ते राब्तो करे सघो था। थैंक यू।